मां गुज़िरियल ॾींहुं जेको मसइलो थियो हुयो राणीपुर मीरापुर पॉइंट सां सफ़दर वसाइण जा वालदेन साहब असां ॾे हली आया ऐं असां उन्हनि खे मान ॾींदे माफ़ु करे छॾियो ऐं हुननि असांखे अॻिते लाइ चयो आहे त का बि अहिड़ी का ग़लती न थींदी। तव्हांखे को उन्हनि पैसा वग़ैरह के ॾिना आहिनि छा? न, बिल्कुलु न। सही। असांजी सिंध जी सकाफ़त आहे, असां मान ॾींदे उन्हनि खे माफ़ु करे छॾियोसीं। खुशबू भट्टी वालिद आहियां। हे जेको मसइलो थियो पॉइंट वारो उन्हनि साईं जन मूं ॾे आया आहिनि ऐं उनखे मां मान ॾींदे जेको आहे असां उन ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। असां मान ॾींदे जेको आहे पंहिंजूं इहो माफ़ु करे छॾियो आहे ऐं साईं जन बि गारंटी ॾियनि था त आईंदा अहिड़ो को मसइलो न थींदो बग़ैर कंहिं दॿा जे या को बि कंहिंजो प्रेशर या दॿा न आहे। बग़ैर कंहिं लालच जे या दॿा जे असां पाण में इहो सेट थी विया आहियूं। वसाइण जीअं त कल्ह जेकी पॉइंट में जेको मसइलो थियो मन जो आहे मीरापुर जी छोकिरी जेको आहे साईं गुलाम रसूल जी न्याणी बिल्कुलु मन जेको आहे असां हिते आया आहियूं साईं वटि मन जो आहे वेही असां बाक़ाइदे ॻाल्हियूं करे असां हुननि महिरबानी करे असांखे मान ॾिनो मन जो आहे असां पाण में खीर खंड थी विया आहियूं मन जो आहे आईंदा अहिड़ी ॻाल्हि न थींदी। जेकी मीडिया ते हलियो हुयो पहिरीं इहो हलियो त अगवा जो मामिलो आहे। असां हाई कोर्ट जो चीफ जस्टिस साहब नोटिस वरितो आहे, मां उनजी इंक्वायरी पियो कयां। FIR कल्ह दाख़िल थी वई आहे ऐं अञा असां उनखे अरेस्ट न कयो आहे। इंशाअल्लाह ताला अरेस्ट बि थी वेंदो, लेकिन ही केस जी त इंक्वायरी पाण पियो कयां ऐं हिनमें हाई कोर्ट जेको पर्सनली नोटिस वरितो आहे। हींअर मुंहिंजे स्टेटमेंटूं रिकॉर्ड कयूं आहिनि ऐं जेकी बि असां इंक्वायरी हूंदी हाई कोर्ट पेश कंदासीं। सिर्फ़ु इन जे करे थियो आहे त हू छोकिरो फीमेल वारे जेको एरिया अॻियूं गेट आहे फीमेल जो आहे, उन में चढ़ण जी कोशिशि कंदो हुयो। ही सभु नंढियूं जेकी हुयूं हुन जो कोशिशि थी पई ही सिर्फ़ु गर्ल्स जे लाइ आहे त गर्ल्स अचनि। हुन हिकु ॿ दफ़ा ज़ोरी चढ़ियो जेके पोइ हिन जी पाण में थोरो तूतो में थी। पोइ जेके जॾहिं हू पोयां खां चढ़ियो पोयां खां हुनखे ठीकु आहे तव्हां चढ़ो, भले पोयां खां चढ़ो जिते जेंट्स जो आहे। इख़्तिलाफ़ बेसिकली इन ॻाल्हि ते हुयो। इन्वेस्टिगेशन थींदी आहे, को केस A क्लास निकिरंदो आहे, को B क्लास, को C क्लास। इहो केस इन्वेस्टिगेशन जॾहिं 14 ॾींहं पूरा थींदा पोइ जेको बि मैरिट हूंदी उन ते डिस्पोजल थींदी। इंक्वायरी ॾिसो डिफरेंट शइ आहे, ठा हिननि जो पाण में पाड़े जा आहिनि। ही मैरापुर आहे, हू हुते आहे। हिकिड़ो हिननि खे डेफिनेटली आहे जंहिंजे घर बि न्याणियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो इहो थिए थो, भउ थिए थो। न्याणियूं हर कंहिंजे घर में आहिनि। साईं वारा बि हिकिड़ा सुठा एजुकेटेड ऐं रिटायर्ड बैंक ऑफिसर आहिनि। हिननि बि कयो, हू बि अहिड़ी फैमिली, हू बि रिटायर्ड ऑफिसर जो पुटु आहे, उहो सॼी पंहिंजी फैमिली वठी आयो साईं वारनि ॾे। ॿई माना बैंक मैनेजर आहिनि, ॿई हुतां रिटायर्ड थियल आहिनि। हुनजी अंडरस्टैंडिंग थी आहे, हुन सां पुलिस जो को वास्तो कोन्हे। हे जेका धुर आहे हिननि जो छा बयान को ॿियो आहे? इहा जॾहिं मां इंक्वायरी रिपोर्ट सबमिट कंदुसि तव्हांखे पोइ जवाबु ॾींदुसि। हिन जे बयान सभु इंक्वायरी फाइनल कंदासीं पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं।